अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ बाबति लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ PTI की दरख़्वास्त की ॿुधणी करे रही है। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल की सरबराही में जोड़ियल 3 रुकनी बेंच में जस्टिस एजाजुल अहसन ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल शामिल। दरख़्वास्त के फ़ैसिले अचण ताईं पंजाब के वॾे वज़ीर की चूंड रोकी वञे। PTI के वकीलन फैसल चौधरी ऐं इम्तियाज़ सिद्दीकी की इस्तदा। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी की सदारत हेठ अॼु पंजाब असेंबली जो इजलास थींदो। लाहौर हाई कोर्ट के हुक्म ते वॾे वज़ीर की चूंड लाइ वफ़ादारियूं मटाईंदड़ PTI के 25 बाग़ी मेंबरनि खे कढी वोटनि की ॿीहर ॻणप कई वेंदी। ॿीहर पोल में जंहिंजी अक्सरियत साबित थी सो वॾो वज़ीर थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से आर्मी चीफ जनक जावेद बाजवा की मुलाकात। मुल्क की मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियूं। मुलाकात में पाक फ़ौज की पेशेवराननि मामलनि ते भी ख़यालनि की ॾे वठ। नौजवाननि के काबिल बनाइण लाइ असांजूं कोशिशूं जारी आहिनि। इन्वेंशन हब जो क़याम साराह जोॻो आहे। जदीद दौर सां हमाहंग थियण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। तालीम तहक़ीक़ ऐं मुबाहिसे सां क़ौमूं अॻिते वधंदियूं आहिनि। मुल्क खे कंहिं बि सूरत में अॻिते खणी हलणो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी पॉलिसियुनि में अवामी शमूलियत लाइ इन्वेंशन हब जे क़याम जे इफ़्तिताही तक़रीब के ख़िताब।